फैज़ रोज़े दनी रबर जो चो सुभान हिकिड़ो फ़कीर दरगाह ते अब्दुल्लाह फ़कीर मस्त मज़ार बि उन जी आहे पीसे फरमाईंदा आहे जैसलमेरी इंडिया जो जे पंहिंजे मुल्क में हुजे हा त हिन जी मज़ार ईअं रोशन हुजे हा जे चंड ॿरंदो आहे पर हितड़े असांजे अदब में वेठो आहे चओ सुभान छो त अदब ई सभु कुझु आहे न असांखे खुदा दर अहिड़ो नसीब कयूं अॻ में ई चयो सभु भलारा सभु दरगाहूं औलिया अल्लाह जो फैज़ वारियूं उन्हनि जा फैज़ हलनि था इंशाअल्लाह क़यामत ताईं उन्हनि जा फैज़ फुलूदो बरकात हलंदा रहंदा पर असांखे जंहिंजी संगत मिली असांखे जंहिंजी यारी मिली पाण फरमाईंदा मुरीद खे मुरीद न चओ इनखे यार चओ पर फरमाईंदा हुजूर जी त बैत सहाबन कई न पर उन्हनि खे मुरीद कोन थो चइजो असहाबी चइजे थो सहाबी चइजे थो सुबत में रहण वारो चइजे थो ई सभु सुबत में रहण वारा तंहिंजे करे इन्हनि खे यार चवणु घुरिजे पर ज़ाहिर आहे उर्फ़ में मशहूर मुरीद हूंदो आहे तंहिंजे करे तव्हां असांखे अल्हम्दुलिल्लाह उहो दर नसीब थियो हज़रत रोज़े दणी रबर जो मां अर्ज़ु अॻिते कयां थो तंहिंजे करे ख़ासि तरह सां जमात सगोरी जेका आहे उन्हनि खे मुअद्दिबाना गुज़ारिश आहे त जंहिं दर खे वरितो आहे उनखे मज़बूती सां वठो ये फारसी में हिकिड़ी चवणी आहे पहाको आहे यक दर बिगीर मटम बिगीर हिकु दर वठो मज़बूती सां वठो तॾहिं भिटाई साहब चयो आहे उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती कॾहिं हेॾे भॼी कॾहिं होॾे भॼी हेॾे होॾे न भॼ हिकिड़ो ई दर वठो पीसे रोज़े वारा फरमाईंदा असां जेकॾहिं चाहियूं त ॿियनि वांगुरु जमात खे कोड़ बि खाराए सघूं था वॾा पुलाव बि खाराए सघूं था वॾा खाधा बि खाराए सघूं था पर उन्हनि में फैज़ कोन मिलंदो फैज़ इन लंगर में मिलंदो तंहिंजे करे उन दर जो लंगर खाओ इंशाअल्लाह फैज़ याब थींदासीं हाणे मूंसां गॾो गॾु तव्हां तहलील जो नारो लॻाईंदा